फर्नीचर के अंदर हाणे इन अमीर घराणे जी मालिक तू आई। हाणे हिन घर मथा ऐं मुंहिंजे मथा तुंहिंजो ई हुकुम हलंदो। Oh no! गाल बुधो ही ड्रेसेस केम छो आहे। Oh no! भाई इन्हनि जो छा मतलब आहे? मरहुमा नंबर 1, मरहुमा नंबर 2, मरहुमा नंबर 3। Oh no 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 no! दरअसल ये सब ही ड्रेस आहे मुंहिंजी ज़ाल नंबर 1 जी, जेका शादी खां 1 साल पोइ ब्लड कैंसर जे करे हिन दुनिया मां हली वई। ऐं ही बी इहा आहे ज़ाल नंबर 2 जी ड्रेस, जेका शादी खां कुछ टाइम बाद एक्सीडेंट में हिन दुनिया मां हली वई। Oh no! ॾाढो अफ़सोस थियो। ऐं ही मरहुमा टी मरहुमा जो वेचारी जो हाल न पुछो त बहितर आहे। छो एड़ो छा थियो हुयो? हिन वेचारी खे शादी खां पोइ अहिड़ा दस्त थिया, दस्तनि सां गॾु साह ई निकिरी वियसि। हाणे त हिते मायुनि जा कपिड़ा टंगियल ॾिसी मां एॾो परेशान आहियां। हाणे परेशान न थी, मां अची वई आहियां न। अॻिते शेरवानी टंगियल नज़र ईंदी। Oh no! Oh no 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 no! Oh no 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 no!